अल्लाह ताला असांजी हालत ते रहम करे। त टे ॻाल्हियूं महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इरशाद फरमाईंदा, जेको तोसां टोड़े तूं हुन सां जोड़, सुभान अल्लाह, जेको तोसां टोड़े तूं हुन सां जोड़, जेको तोखे महरूम करे तूं हुनखे अता कर, सुभान अल्लाह, जेको तोखे महरूम करे तूं हुनखे अता अता कर, कर। ऐं जेको तो ते ज़ुल्म करे तूं हुनखे मुआफ़ करे छॾ, सुभान जेको तो ते ज़ुल्म करे तूं हुनखे मुआफ़ करे छॾ। ऐं इहे टे ॻाल्हियूं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ाते बाबरकात में बदरजाए अतम हुयूं, बेशक, सभिनी खां वधीक हुयूं, बेशक। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान ऐं अज़मत ऐं अवां जे अख़लाक़ जे मुतअल्लिक़ इरशाद फरमायो आहे, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, सॼी दुनिया जे लाइ आइडियल आहियो। ऐं महबूब ख़ुदा जी अख़लाक़ जे बारे में इरशाद फरमायो, व इन्नक वइन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, वइन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम। ऐं आ महबूब अवां जा अख़लाक़ सुभान अल्लाह वराउल वरा आहिनि, सभिनी खां बुलंद अख़लाक़ वारा आहिनि। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।